मौजूद आहियूं तालके सिंधड़ी जी देकंगल कंडेर खीर तराई लियारी जे अंदर जिते जा सभी गोठ जेके आहिनि थे बरसाती पाणीअ में बुॾी चुका आहिनि मगर हिते हिननि जी तकलीफ़ुनि में तॾहिं इज़ाफ़ो थी वियो आहे जॾहिं पहिरूं महिल खां 72 ज़मींदारनि ट्रांसफार्मर लगाए ऐं वापडा वारनि जे ज़रिए हुननि लिफ्ट मशीनूं लगाए उहो पाणी सामारो शाख जे अंदरि छोड़ करे रहिया आहिनि जंहिंजे करे अवर टाप पानी करे रहियो आहे ऐं मुख़्तलिफ़ ॻोठ ॿोड़े रहियो आहे ऐं केतिरा ई ॻोठ पाणी जी ज़द में अची विया आहिनि। अचो त हितां जे रवासियुनि सां ॻाल्हायूं था त उन्हनि जो छा चवणु आहे। जेको सिंपल में वेहे थो उते बच करे थो उन्हनि खे ट्रांसफार्मर मिलिया आहिनि ग़रीब खे न लाइट मिले थो अॼु मशीनूं हलनि पियूं खुदा बच के राजड़ जूं ऐं पीर बच के जोड़े जूं हलनि पियूं ग़रीबनि जे ॿोड़नि लाइ ट्रांसफार्मर आहिनि जेके सिंपल में वेहनि था बाक़ी असां लाइ न में अदा को इंतज़ाम आहे न को असां लाइ को मददगारो आहे। असां हेॾे पाणी में वेठा हिन पाणी में से रहूं था हिन पाणी में निकिरूं था ॿार बच्चे जो हालत ॾिसे को बि इंतज़ाम आहे कोन्हे को जेको लिफ्ट मशीनूं हलन पियूं मथे जेको गिरोड़ शाख में सामान में पानी था उछिन असांजा ॿार ॿोड़े छॾिया घर ॿोड़े छॾिया आहिनि जेको नुक़सानु थियो आहे असांजो ॾिसनि सरज़मीन ॾिसनि मथां खां ट्रांसफार्मर लॻाए खुदा बस के राजड़ ऐं हिकिड़ो कुहाड़े नाले कुहाड़ो फ़क़ीर आहे उहो बि मथां खां पाणी मोकिलियो मशीन जे ज़रिए असां ग़रीबनि खे ॿोड़े रहियो आहे खुदारा को आयो वस वारो असांजो को साल लाइ हीअ घर तव्हांजे साम्हूं पाणी मंझान हीअ कंडेर खीतराई ऐं कंगल ढंढ न आहे कंगल ढंढ न आहे हीअ ज़मीनूं खातनि वारियूं आहिनि हिनखे हरभरू ढंढ सॼो वियो आहे खुदारा महिरबानी करे मथे पहिरूं महिल खां मथे पाणी बंदि करायो वञे इन कुहाड़े फ़क़ीर ऐं खुदा बस की राजड़ ऐं असांजो पीर साईं पागारे खे बरसाए खुदारा पंहिंजे मुरीदनि खे चओ हीअ ग़रीबनि सां ज़ुल्म न कनि इहो ट्रांसफार्मर बंदि कराए महिरबानी करे हीअ पाणी असांखां ठारियो वञे। मथां खां असांखे सियासी माण्हू ॿोड़ाइनि था माना बासर ऐं सियासी असांजो हाल तव्हां पाण साम्हूं ॾिठो आहे असांजे लाइ का शइ कोन्हे असीं उस ते वेठा आहियूं ऐं पाणी ज़बरदस्ती करे असांजे मोकिले त हीअ चवंदा कंगल ढंढ आहे ढंढ में गवर्नमेंट जो हिकिड़ो एकड़ थियो असीं हितां खां टपण फाइनल खणी था वञूं असीं मजबूर आहियूं असांखे ज़बरदस्ती करे ॿोड़ाइनि पिया जिथां किथां जी करे पर असांखे चवंदा हीअ गर्क थी वेंदी थी सामारो मारी खां वठी पीर वटि सुधे हर मशीन हले पई शाख जो पाणी मथां सरकार जो पाणी कोन्हे आवाम जो पाणी आहे पैसा लॻा पिया आहिनि ट्रांसफार्मर लॻा पिया आहिनि सभु पाणी लुड़नि पिया हेठि आम सॼी मरे पई बुॾे पई उन खां पोइ अॼु खां वठी कल्ह राति खां वठी टे राति खां वठी हर आम झेड़े लाइ तयारु आहे आवाम छा करे हेठि हू बंदि करे मथां हू बंदि करे सामारो शाख ते जिते जेको आहे सो हीअ ट्रांसफार्मर लॻाए वापडा वारनि जे तरफ़ खां हिननि खे ट्रांसफार्मर मुहैया कया विया आहिनि ही जेके आहिनि लिफ्ट मशीनूं लॻाए पंपिंग जे ज़रिए जेको आहे सो पाणी बरसाती पाणी गैर क़ानूनी तौर ते हिन सामारो शाख में छोड़ कयो पियो वञे जंहिंजे करे सिंधड़ी तालके जूं जेका यूसी सामारो मोरी आहे उहा मुकमल तौर ॿुॾी रही आहे। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त इंतिज़ामिया नोटिस वठी अहिड़ियूं जेके गैर क़ानूनी मशीनियूं आहिनि उन्हनि खे हटाए। असद शाह, टाइम न्यूज़, सिंधड़ी।